अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इंसाफ़ जी फराहमीअ में समूरियूं रंडकूं रियासत विझंदी आहे ऐं इल्ज़ाम अदालत ते लॻंदो आहे इस्लामाबाद में रियासत नाले का शइ ई न आहे। रियासत करप्ट थी वञे त उनखे ब्लैकमेल कयो वेंदो आहे, न त कंहिं जी मजाल जो रियासत खे ब्लैकमेल करे। इस्लामाबाद हाई कोर्ट शहरियुनि खे इंसाफ़ जी फराहमीअ में देर ते कावड़ जो इज़हार कंदे घरू ऐं एहतिसाब बाबति ख़ासि मावन शहज़ाद अकबर खे 24 डिसंबर ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। PDM-PTI सरकार मुस्तफ़ी थियण लाइ 31 जनवरी जी डेडलाइन ॾेई छॾी। इस्तीफ़ा न ॾियण जी सूरत में 1 फरवरी ते इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च जी तारीख़ ॾियण जो ऐलान। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त जमहूरियत खे नुक़सान न पहुचाईंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो, हाणे लॉन्ग मार्च थींदो। इमरान ख़ान खे इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। मरियम नवाज़ चयो आहे त सिलेक्टेड हुकूमत मुख़ालिफ़नि खे दुश्मननि वांगुरु ट्रीट करे रही आहे। PDM खे वाक़ो करण सां गॾु भरपूर जवाबु ॾिनो वञे। वज़ीर अज़म इमरान ख़ान जे पार्टी अॻुवाननि ऐं तर्जुमाननि खे हिदायत। इमरान ख़ान अपोज़िशन जे लाहौर जलसे समेत समूरी तहरीक खे नाकाम करार ॾींदे चयो आहे त PDM ते वाज़े कयो वञे त खेनि नारो न मिलंदो। हिकिड़ो पर्चीअ ते पार्टी चेयरमैन बणियो, ॿिए खे PU लीडर बणाए छॾियो। लाहौरनि PDM जो शो रद्द करे वॾो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त लाहौर जलसो तारीख़ी हुयो ऐं पाकिस्तान वटि कामयाबु पावर शो खां पोइ वोट चोर घबराइजी विया आहिनि। कारकुननि एस्टेब्लिशमेंट हुकूमत किरोना ऐं थधि जे मौसम जी जुरियत सां बहादुरीअ सां मुक़ाबिलो कयो। नून लीग जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी इस्तीफ़ाउनि बाबति PDM जे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी। सभिनी मेंबर्स खे 31 डिसंबर ताईं इस्तीफ़ाऊं क़यादत वटि जमा कराइण जी हिदायत। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त इस्तीफ़ाऊं ॾियणियूं आहिनि त देरि न कई वञे। वज़ीर अज़म NRO खां सवाइ ॿियनि मामलनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। नवाज़ शरीफ़ खे चवां थो त बस घणो थियो। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़ार चयो आहे त 13 डिसंबर ते न आर थियो न पार थियो। अफ़रा तफ़री फैलाईंदड़ पाण इंतिशार जो शिकार बणिजी विया। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त मौलाना जी डेडलाइन वारे बयान ते खिल अची वई ऐं लॻो त अपोज़िशन वारा कंहिं वॾे हादसे जो शिकार थी विया आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ज़िलई सदर निसार कीरियो, रफ़ीक मला ऐं ॿियनि कारकुननि जी आज़ादीअ लाइ नवाबशाह प्रेस क्लब अॻियां आकिब डाहिरी, राहिब मंगसी, ख़ालिद राओ, मौला बख्श कीरियो, ज़ैन सिंधीअ जी अॻवानीअ में एहतिजाज। उन मौक़े ते उन्हनि चयो त STP अॻवाननि खे बेगुनाह गिरफ़्तार करे उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि ऐं असां सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हि कयूं था त असां मथां कूड़ा केस दाख़िल थिया था वञनि, जंहिं ते उन्हनि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त अॻवाननि मथां कूड़ा केस ख़तमु करे इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज पूरी सिंध में हलायो वेंदो। पीपल्स पार्टीअ जे सीनियर कारकुन फारूक बंबरो सां बिरिया रोड जे सीनियर साफ़ी बशीर अहमद उमराणी, सदर प्रेस क्लब अदील गुल उमराणी, जनरल सेक्रेटरी निसार बिरोई, प्रेस सेक्रेटरी बशीर अहमद बिरोई मुलाक़ात कई। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।